भाऊ हिकिड़ी ॻाल्हि पुछां, अगर ॿुधायो 100 रुपयो तुंहिंजो। 100 रुपयो? पुछ पुछ। चाइना वारा हिन हथ सां गोली ना लाए सघंदा। हिन हथ सां? हल तू ॿुधा। छो त ही मुंहिंजो हथ आहे, चाइना वारनि खां 5 आहिनि। सांसों की माला पे सिमरू में पिंकारा ने पाछे रखूंगा बंदूक का फैरा 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 छोरे कत्ल करावे तू तेरा 30 साल चलना साडी मजबूरी है, रोज तेन तकना पढ़ाई जरूरी है, सुख मिल जाता है 35। हुकुम अर्ज फरमायो कंदुस। हाणे बात भी खोल। छो डंड गणी न छा? अरे बाबा बाबा न चओ, बाबा चई मारे छॾे न्याणी। असां हिन घर में अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं उमेदूं रखी वेठा आहियूं। तुझा केॾा प्यार हुजनि भली आशिक हज़ार हुजनि, तोखे असां जहिड़ो को न को मिलंदो मिलंदो मिलंदो। ॾाढा पियो पियो तरदा जियो जियो, ॾाढा पियो पियो तरदा जियो जियो, नजलाने गजा न जबे तिन तिखजा नजलाने तोखे सुहते गुरूर मार मजबूर मोला खुशी रख दुई सुगुणा दुख दिसा जिन साई पायो खिला दिसा दाई मोला खुशी रख दुई सुगुणा। केड़ी शरत साडी दिशा नंबर तंगे न कंदे काले कंदे न तू हर हर शरत तुझा सब कबूल कया तो रहो।